नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ताज़ा तरीन अपडेट में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नज़र विझूं था काज़ी अहमद खां साहिल लाखो जी रिपोर्ट ते। दरगाह हज़रत जमाल शाह जेलानी रहमतुल्लाह गादी नशीन आहे सियासी अॻवान सैयद आसिफ अली शाह जेलानी प्रेस क्लब काज़ी अहमद पहुतो, जिथे हुन ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी सियासत हमेशह बेदाग आवाम भलाई जो महवर रही आहे। मूं 12 साल मुस्लिम लीग फंक्शन जे प्लेटफॉर्म ते अवामी भलाई लाइ चाखींदो रहियुसि, मगर इहा मोट अवाम खे न ॾेई सघियसि जेका ॾियणु चाहियां थो। मुंहिंजी जुस्तजू ऐं कावश खे नज़र में रखंदे पीपल्स पार्टी जे मरकज़ी क़यादत ऐं रूह रवां हाजी अली हसन ज़रदारी पारां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते वेही अवामी ख़िदमत करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे, जंहिं पंहिंजे हमदर्दनि, सॼणनि, कारकुननि ऐं मुरीदनि अक़ीदतमंदनि जी सलाह मशवरे सां लबैक कंदे 3 अक्टूबर ते दरगाह हज़रत जमाल शाह ते हिकु सियासी जलसो मुनक़द कयो वियो आहे, जिथे पीपल्स पार्टी रहनुमा हाजी अली हसन ज़रदारी जे मौजूदगीअ में बाक़ाइदे पीपल्स पार्टीअ में शामिल थियण जो ऐलान कंदुसि। उन खां अॻु प्रेस क्लब काज़ी अहमद जे सदर राना अब्दुल गफूर राजपूत, जनरल सेक्रेटरी साहिल लाखो ऐं संस टीम पारां सैयद आसिफ अली शाह जेलानी खे अजरकुन गुलनि जा हार पाराए संस सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते हाफ़िज़ अब्दुल रहमान मायूठो, इसरार उनड़ पुड़ मौजूद हुआ।